पैगाम सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कंदासीं लालू रैंक खां मोहम्मद पुनल चांडे जी रिपोर्ट मूजिब लालू रैंक में पीडीएम सरकार पारां तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां रोशन ख़ासकिली, निजावत मुगेरी, नियाज़ वको, सनाउल्लाह शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीडीएम हुकूमत पारां हिकु हफ़्ते में 2 भेरा तेल जी क़ीमतूं वधाए ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हुननि चयो त तेल जे अघ वधाइण सबबि आम वाप जी शयुनि जा अघ पिण आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं सबबि मिसकीन अवाम 2 वेलनि जे मानी जे गभे लाइ बि लाचार बणिजी वियो आहे। हुननि वधीक चयो त महांगाई ख़िलाफ़ ट्रैक्टर मार्च करण वारा साबित करे छॾियो आहे त संदन मार्च अवाम लाइ न बल्कि सिर्फ़ इक़्तिदार हासिल करण लाइ हो। हुन मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते तेल जी क़ीमतूं घटाए मिसकीन अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।